कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री कारकत महीने जो महात्म। अध्याय पहिरियों। महर्षि नारद मुनिअ जो श्री ब्रह्माजन खां कारकत महीने जो महात्म पुछण। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे सोनिक आदिक ऋषियों, हिक भेरे श्री नारद मुनि घुमंदे घुमंदे ब्रह्मलोक में अची पहुता ऐं श्री ब्रह्मा जी जी साराह करे संदन चरण कमलन ते मथो टेके वेनती कई त हे प्रभु, तव्हां टिन्ही कालनि जे ॼाणण वारा आहियो, सॼे जग खे उपाइण वारा आहियो, सो लोकनि जे कल्याण लाइ मूंखे श्री कारकत महीने जो पूजन ऐं विधि खुलासो करे ॿुधायो। नारद मुनिअ जी इहा वेनती ॿुधी श्री ब्रह्माजन चवण लगा त हे पुट, लोकनि जे भले लाइ तो मूंखां कारकत महीने जी कथा बाबत ॾाढी सुहिणी पुछा कई आहे। श्री कारकत महीने जे महापवित्र महीने में भगवान विष्णुअ जो नालो वठी जेको माण्हू दान पुण्य कंदो आहे, उनखे तंहिंजो अणखुट फल मिलंदो आहे। असुअ जी पूर्णमासीअ माना श्री सत्यनारायण जे ॾींहं खां कारकत महीने जे विर्त जी शुरूआत कजे। हे पुत्र नारद, सुबुह सवेल उथी स्नान करे श्री हरि नारायण भगवान में सिक ऐं श्रद्धा रखी चंदन, वास, धूप, गुल, माला, अगरबत्तियूं खणी कंहिं शिवालय या मंदिर में वञी श्री विष्णु भगवान जी मूर्तिअ खे जल चाढ़े पूजा कजे। हे नारद, भगवान विष्णुअ जी पूजा मूर्तिअ सां थींदी आहे। उहा मूर्त पत्थर जी, काठ जी, लोह जी या मिट्टीअ जी हुजण खपे। श्री शालिग्राम में साक्षात श्री कृष्ण भगवान जी पूजा थींदी आहे। जेको सच्चीअ सिक श्रद्धा सां श्री शालिग्राम भगवान जी पूजा कंदो आहे, सो सभिनी पापन खां छुटी वैकुंठ में वञी वास कंदो आहे। तुलसी माता जी पूजा बाबत। जेको मनुष्य तुलसीअ जे पननि सां श्री शालिग्राम जी पूजा कंदो आहे, उहो मनुष्य कॾहिं बि माता जे गर्भ में नथो अचे ऐं मोख खे प्राप्त करे थो, छो त तुलसी भगवान शालिग्राम खे ॾाढी प्यारी आहे। तुलसीअ जे काठ मां ठहियल चंदन खे जेको धारण करे थो, सो अणपुछो वैकुंठ में वञी अनेक प्रकारनि जा सुख भोगे थो। तुलसीअ जे वण जे वेझो श्राद्ध करण करे पितरनि जी तृप्ति थिए थी। जेको तुलसीअ जो टिण पोखे थो, उन्हीअ जा सभई पाप भस्म थी वञनि था। तुलसीअ ते जल चाढ़ण या छुअण वारे जे शरीर, मन ऐं वाणीअ जा सभई विकार
हिक खिन में भस्म थी वञनि था। तंहिं करे श्री विष्णु भगवान जी परम प्यारी श्री तुलसी माता जी पूजा करण खपे। बोलो तुलसी माता की। आंवरे जी पूजा बाबत। हे नारद, जेको मनुष्य हिन कारकत महीने में आंवरे जे वण जे पननि या फलनि सां श्री हरि नारायण जी पूजा कंदो आहे, तंहिंखे ॼण सोन जे गुलनि सां पूजा करण जो फल मिलंदो आहे। पर 12 ॾींहं तुलसीअ जा पन या आंवरे जा पन भुली बि पटण न घुर्जनि। जेको पटींदो आहे सो पाप जो भागी थींदो आहे। जेको मनुष्य आंवरे जे वण हेठां पितरनि जो श्राद्ध कंदो आहे, उन जा पितर तृप्त थींदा आहिनि। कारकत महीने में वेद पाठी ब्राह्मणनि खे भोजन खाराए वस्त्र ॾखिणा फल ॾई परसन कजे। हिन महीने में विर्त रखण वारे खे ब्रह्मचर्य ऐं जेतिरो थी सघे मौन जो पालन करणु खपे। सॼे ॾींहं में हिकु भेरो भोजन खाइणु खपे। आर्तवार ॾींहुं आंवरो न खाइणु घुर्जे। तंहिंखां सवाइ मांसाहार या तामसी ॻरा खाधा त बिल्कुलु न खाइजनि। माना सात्विक भोजन करणु खपे। शालिग्राम जी पूजा बाबत। श्री नारद मुनि ॿई हथ ॿधी वेनती करे श्री ब्रह्माजन खे चवण लॻा त हे प्रभु, कृपा करे मूंखे श्री हरि नारायण जी पूजा बाबत ॿुधायो। श्री ब्रह्माजन चवण लॻा त हे पुत्र नारद, गंडकी नदीअ जे उत्तर ऐं गिरिराज जे ॾखण में 40 कोह धरती महाखेत्र करे सॾिबी आहे। गोमती नदीअ जे जल ऐं शालिग्राम जे शिलाउनि जो जल लॻण करे उहा सॼी धरती महापवित्र लेखबी आहे। गोमती नदीअ जो जल शंख में भरे जेको पुण्यात्मा श्री भगवान जी मूरत ते चाढ़े थो ऐं उन्हीअ जल जा छंडा जंहिं जंहिं मनुष्य खे लॻनि था, तिन जा सभई पाप भस्म थियनि था। जेके मनुष्य श्री भगवान जी पूजा जो तुलसी जल पीअनि था, उन्हनि जा सभई पाप नाश थियनि था। श्री शालिग्राम जी मूर्ति कहिड़ी बि भगल टुटल हुजे त बि पूजा जे लाइक़ आहे ऐं पापनि खे नाश करण वारी आहे। श्री शालिग्राम खे पीतांबर पातल हुजे, बनमाला पहिरियल हुजे ऐं सन्हे द्वार जे चिन्ह वारी हुजे, उहा मोख मुक्तिअ जी दाता आहे, रिधिन सिधिन जे ॾियण वारी आहे। दीपदान बाबत। श्री नारद मुनि श्री ब्रह्माजन खे वेनती करे पुछण लॻा त हे पितामह, कारकत महीने में ॾीए ॿारण जो महात्म ॿुधाइण जी कृपा कयो। श्री ब्रह्माजन चवण लॻा त हे नारद, श्री राधा माधव जे प्रीतीअ लाइ कारकत महीने में ॾीओ ॿारे दीपदान करणु घुर्जे। पोइ उहो ॾीओ सोन, चांदीअ, ट्रामे या मिटीअ जो छो न हुजे, श्रद्धा सां जंहिंखे जहिड़ो ॾीओ वणे सो दान करे। कंहिं शिवालय, मंदर, टिकाणे, टिवाटे, गौशाला, नंदीअ, तलाव या श्री तुलसी माता जे अॻियां ॾीओ ॿारण करे मनुष्य खे असंख्य फल जी प्राप्ति थिए थी। मथुरा में कारकत जो महीनो, प्रयागराज जे मांघ जो महीनो ऐं गंगा जीअ में वैसाख जो महीनो महा उत्तम करे लेखबो आहे। जेके मनुष्य हिन कारकत जे महापवित्र महीने में असुर जो उथी सनान, जागिरतो, तुलसी शालिग्राम जी पूजा ऐं श्री कारकत महीने जी कथा ॿुधनि था, संझा जो मंदर शिवालय में ॾीओ ॿारिन था, से सभिनी पापनि जी पीड़ा खां छुटी सिधो वैकुंठ वञनि था। विर्त जी विधि। श्री नारद मुनि चवण लॻा त हे पितामह, कृपा करे श्री कारकत महीने जे पूजा जी विधि ॿुधायो। श्री ब्रह्माजन चवण लॻा त हे पुत्र नारद, कारकत महीने जो विर्त तमामु घणो शुभ ऐं फलदायी आहे। जेके पतिव्रताऊं स्त्रियूं हीउ विर्त रखंदियूं से कॾहिं विधवा न थींदियूं। विर्त रखण जी विधि आहे त असू महीने जी पूर्णिमा ॾींहुं सुबुह जो सवेल उथी कंहिं नंदीअ, तलाव
या खूह जे जल सां सनानु कजे। तंहिंखां पोइ श्री सिज देवता खे जल चाढ़े नमस्कार करे सॼो ॾींहुं कथा कीर्तन ऐं श्री भॻवान जा गुण ॻाईंदे गुज़ारिजे। विर्त रखण वारे खे हिकु टाइम भोजन खाइणु घुरिजे। हिते पद्म पुराण मां कारकत महात्म दीपदान बाबति पहिरियों अध्याय पूरो थियो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय। ओम जय कारकत भगवान। स्वामी जय कारकत भगवान। जेको तुहिंजो विरत रखे थो, जेको तुहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जय कारकत भगवान। महीनो सजो जो सुबह सवेर थो, उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान। तन मन जा दुख दूर थियनि सब, तन मन जा दुख दूर थियनि सब, पाए दया जो दान। स्वामी जय कारकत भगवान। नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान। स्वामी बिगड़ियल भाग महान। सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो, सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो, पाए सो आत्म ज्ञान। स्वामी जय कारकत भगवान। शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुत्र आहीं बलवान। स्वामी पुत्र आहीं बलवान। नास कयो हो तारिकासुर खे, नास कयो हो तारिकासुर खे, पंहिंजो वधायो शान। स्वामी जय कारकत भगवान। ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुहिंजो ध्यान। स्वामी धारिन तुहिंजो ध्यान। तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, कन तुहिंजो गुणगान। स्वामी जय कारकत भगवान। जल में वासो देव करे सब, कन तुहिंजो सन्मान। स्वामी कन तुहिंजो सन्मान। महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, जग में पारस समान। स्वामी जय कारकत भगवान। सुबह शाम जो करे आरती, हथ जोड़े इंसान। स्वामी हथ जोड़े इंसान। उन ते दाता पाण उदासी, उन ते दाता पाण उदासी, महिर करे महिरबान। स्वामी जय
ओम जयकार कत भगवान स्वामी जयकार कत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान बोलो कारकत भगवान की जय श्याम सुंदर भगवान की जय